मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मां तव्हां ॿिन्ही पुटनि ते कर्ज़ खयूं था वता माण्हू वरी तव्हां ते डंडा खयूं था वतन इहा मुंहिंजी इज़त आहे बाक़ी मां वापडा में मुलाज़िम आहियां मां इन मसइले जो फ़ाइदो वठंदुसि जेके मूंसां जहिड़ो कंदा न उनजे घरनि जूं भितियूं नलका सभु अर्थ रुगो नलकनि खे हथु लाइनि पोइ कुराड़ियुनि समेत हेठि ईअं पिया हूंदा जीअं फार्म में मोल कुकड़ियूं पयूं थियूं या सभु विया जेकर मां तोखे ही हथोड़ो हणा न त मुंहिंजा ही हथ भॼी पवनि कननि मां रत वहे ऐं नासुर मां गिग वाहड़े वाह बूट पॉलिश जी पेती हाणे ही भी तो इश्क करे ज़रे खट न को भगोई ही हरकत तो छो कई चमू वो कुत्तो तुंजो छा लगे जंहिंजे लाइ मां ये सिरकण ठाही आ कुत्तो कहिड़ो कुत्तो जेको राति जो रोज़ मुंहिंजी निंड थो पिटाए उन सां मुंहिंजो कुझु न वञे मुंहिंजो मतिलबु आहे वॾी गाॾी न ई सही नंढड़ी मोटरसाइकिल ही वठो माण्हू त कोन खेलंदा अरे मुंशी मोतबर तोखे ॼण रोज़ साॻो लेक्चर ॾियां फटफटी ते सीधा मथा फिरदा असीं ते भले लासी गॾ अरे चरिया गाॾीअ में पेट्रोल खपंदो मोबिलाइल खपंदो मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा जो वगो मुखे न पारा मुखे नजर लगी विंदी करायो कारो मुंह दरका साहब मुंशे के भूंडा भली दे केना तुजो केड़ो दो कयो ए कड़ा तुजा मामाणा परे मर धप खयो तुने मसलो छाए छो डंडा खणी लालू जे पया पजी आओ मासर जड़का हिन लालू ओ गरीबो मासड़ बासड़ पासे ते रखो मां सेठ जरको आया जरको जाओ हो भजी कोन आयो जरका साहब सॼे ॻोठ खे लाइट फ्री आहे असां वरी पैसा सॼे ॻोठ खे लाइट फ्री अरे ने थंबे ते सरकारी ट्रांसफार्मर लॻल आहे मुंहिंजे पी अलू मां बिजली कोन ठाही आहे जो तव्हां सभिनी खे मां मुफ़्त में लाइट बांधिया छो बा तो ते ॻोठ वारनि जो हक़ आहे तूं लाइट फ्री कीअं न ॾींदे अरे रे कंहिंखे लाइट फ्री ॾिनी अथई मां हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे मां ई बिल भरींदो हा का खादा रगो फैसला ता रोटे ते कंदो जा कोर्ट पहुचणो आहे देर थी थिए अरे मां हिन हालत में कोर्ट हलंदुसि रस्ते ते माण्हू मूंखे थुकूं हणंदा तूं वञ तारीख़ वठी आ त मां पुलिस खे घुराए हिननि जो फ़ैसिलो कयां साहब तारीख़ मां अकेलो वठी अचां या हिन लूसे खे वठी वञां अरे अकेलो मर वञी चोबा चाचो बिजी लगा पे आंजा मिस कॉल नहीं थमान पाणी कॉल कंदा जैसे तई पुलिस अचे केर भिता न चुरे मुंशी लालू ता कपड़ा लायो अरे ता पंचा न लायो मुंजा कपड़ा लायो मुखे पट थी थे खार सती थे सुबेदार की फोन आ तू कोर्ट वन तारीख वठिया तो मैं सुबेदार सां ॻाल्हायां हेलो सुबेदार बुलबुल सांड्रा लालू लालच में तो लापरवाही कई आहे अॼु तोखे कानून जे हवाले करे ॻोठ वारनि सां इंसाफ़ थींदो जरका साहब खामखा पुलिस घुराई अथव तव्हां पाण ई फ़ैसिलो करे छॾियो आहे अॼु जे मां तोखे कानून जे हवाले कंदुसि
ॻोठ वारनि सां इंसाफ़ थींदो। अड़े शमू वरी बि फ़ैसिलो त मूं कयो आहे न। लाल बख्श लालूअ खे पुलिस पाण ई पुॼंदी। बुलबुल सांडे जी सट मुजरिम फटे ई फट वठंदो वनी खटे ई खट। सेठ जरका साहब हुकुम कयो कंहिंखे गिणणो आहे सर। ओ मुंहिंजो मतिलब त गिरफ्तार करणो आहे। बेदार लालूअ खे सिपाहियो ॾिसो छा था मूंखे वठोसि लालूअ खे। तव्हांखे कंहिं चयो लालू खे वठो? अरे बाबा पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। असल में जेकी ॻोठाणनि शिकायत कई आहे शमू वारनि जे चवण ते कई आहे। मतलब त जरका साहब असां लालू लाइट वारे खे रमू शामू ऐं इमूअ जे चवण ते गिरफ्तार करी। न बाबा गिरफ्तारी त हाणे टिन्हिनि खे कयो। शैतानगिरी करे लालू जे खिलाफ़ हिननि खे भड़कायो आहे। अच्छा ठीक आहे गिरफ्तार करियो शमू वारनि खे। माथड़ जरका पंहिंजा सुञाण। डोंट कॉल मी माथड़, आई एम जरको। ॻोठ वारनि मां केर बि चवे थो रमू शमू सही आहिनि त पंहिंजो हथ मथे कनि। असां हथ मथे छो कयूं? असां मुर्गी वञूं पिया। अचो ॻाल्हि त ॿुधो। जान छॾ जरका साहब लालूअ जो हाणे छा करिणो आहे? हल भाउ खे ॿधणे वॾो शौक़ु अथई पिया। शौक़ु बोक गिरफ़्तारी जो कोन्हे, अकुल भई कोन्हे कि पघार वधायो। बाबा मूंखे तोखे ॾेखारिणो आहे त तुंहिंजे खाते में ऐं असांजे खाते में केॾो फ़र्क़ु आहे। पावर तो वटि घणो आहे या असां वटि? सर कीअं? बेशक सूबेदार बुलबुल सांडा ही सम्झ मुंहिंजा पंहिंजा मुंहिंजा बच्चा हाँ जो पाड़ू आहिनि, जिगर जा टुकड़ा आहिनि। सूबेदार सीन छा थो टई लूसी थई ॻोठ में शैतानगिरी कंदा वतंदा अथई। दिल ते कुटीन त मुंहिंजी दिल ठरे। जरका इहो सुठो नथो करी। ख़बरदार पुलिस जे साम्हूं तूं जरके जी बेइज्जती ख़राब न करी। दिमाग़ ख़राब आहे। सर छा नालो छा आहे? हाँ बुलबुल सांडे जे साम्हूं ऐं जमादार मजनू मोला जे साम्हूं ऐं हिन नंदरे जे साम्हूं ऐं ॿी सॼी मुंहिंजी पुलिस न फ्री आहे। इन्हनि जे साम्हूं तूं ॾे छा थो सम्झी? तोखे छॾे ॾींदासीं। वरी इहो पुट सूबेदार बुलबुल सांडे जी सट मुजरिम फटे ई फट वनी वठंदो खट। हाँ ऐं पछाड़ी में किरंदो जी पट। जमादार मजनू मोलाई जी सर। ॾिसी छा थो? अरे वंढी हिननि खे तव्हांखे शायदि ख़बर न आहे न। मजनू मोलाई जी मार न को ख़बर न को चार ॻोल्हींदा वठंदो नंढा नंढा ॿार। नंदरा सर नंदरा न सर सोजरा सिपाही सोजरा। ॻाल्हि साॻी आहे। ऊंदाहि जी पैदाइश हे छोछरो आहे। अरे बाबा ही 6 ॼणा आहिनि ऐं मां यहाँ अकेलो हमराही कराइजो। सर तव्हां अकेला न आहियो, असां सभु तव्हां सां गॾु। त औलाद तोहार हलो हाँ जो जल्दी आजूजे माजूजे आजूजे छाता क्यों यो छा है यो केड़ो तरीको आहे? उते बियो सुतो बियो रुगो तिरका तव कमल आहे त तिरकंदा न आयो। ही सर्फ वारो पाणी अञा हिते छो पियो हो? हारे छो न हुयो तव्हां? भिखारी साहिबा असां तुंहिंजे घर जा कपिड़ा धोई बचल सर्फ वारे पाणी मां त पंहिंजा कपिड़ा धोईंदा आहियूं। इहो जरके साहब जो हुकुम आहे। सुबुह असां जरके खान खे तयारु करण में हुआसीं, पाणी इहो हिते ई रहिजी वियो। ठीक है बाबा जे अचण खां अॻु में मजन जी मानी तयार करे छॾियो। वञो जल्दी। ये तो ख़बर अथव न मां हिकिड़ी सिंगारी सभिनीनि ते भारी। अदाजू जे हली मानी तयारु कयूं, कपिड़ा हिते ई धो पुॼी विया। 2 दफ़ा घणा मानी आया। इहो तो वारो सिपाही सुखियो बुरखियो खाई वियो आहे, रखड़े वियो आहे। हाँ बाक़ी जेको थोरा 2-3 गिरा बचा न उहो रे सिपाही नंदरो खाई वियो। असां पुठियां वेठा आहियूं, वाण चॿाड़ींदासीं छा? अरे अहिड़ा कम न कयो त बेइज्जता छो थियो? हा सूबेदार बुलबुल सांडे जी सट मुजरिम फटे ई पट वञी वठंदो खट। जरका हिन खे समझा लालू लाइट वारे खे न त मां या बागुल बड़ी। वाह माई वाह
मन पुटन के खराब करण में दंजो ही हथ था न खाली हथ न पर पेर बाहूं जंगू सब शामिल अथसि शैतानगिरीअ में। चाचा नूरा अखियुनि खां त आंख बि कोन थो ॾिसी पर कननि खां त ॿुधींदो न पोइ हिननि छोरनि खे सम्झाई छो नथो। मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा साबो भूख लगी मोटरन जी हां उहे त टे वेला हया अथव न हेॾी मार ॾिनी अथव 2-3 ग्राम मानी बि नथा करायो। मरो न मानी खोड़ मानी मुझे मोला दिया ये कयो पंहिंजे घरां घुरायो थोड़ी सजीअ करे घुराइजो जे तव्हां बि खाओ असांजी नफरी बि खाए। अम्मा बोली सच चवंदी आहे मरणो बि खाए त परणो बि खाए। साहब 2 दफ़ा घरां मानी आई इहो तो वारो सिपाही सुखियो बुरखियो खाई वियो रखड़े वियो। हाँ बाक़ी जेको थोरा 2-3 ग्राम बचा न उहो रे सिपाही नंदरो खाइयो। असां भुखिया वेठा आहियूं वाण चबाड़ींदासीं छा। अरे अहिड़ा कम न कयो त बेस्ता छो थियो हा। सूबेदार बुलबुल तांडे जी सट मुजरिम फटे ई पट वञी वठंदो खट। साहब खट ते त वेठा आहिनि सिपाही नंदरा सर नंदरा न सिपाही सोजरा सर तव्हां त सर मुंहिंजे हुस्न ते सड़ो था। मूंखे ख़बर आहे तूं सोजरो नी दुनिया ॾिसंदी हूंदी चवंदी हूंदी त हिन सॼे थाणे में हिकिड़ो ई सोजरो आहे 100 वारो बल्ब। साहब जंहिं ॾींहुं हिननि जी बेइज़ती नथी थिए त दीवार था पवनि। हाणे कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हाणे हीअं था कयूं कानून खे उबतो था कयूं हिननि खे बाबा सुबुह शाम मंझंदि टाक उथंदे वेहंदे हद खां वधीक इज़त ॾियो। फेस त आहिनि न हिननि खे जीअं इज़त घणी ॾींदो थी सघे थो सुधरी पवनि। वॾा मालिश घुराए मालिश करायूं न अगरबत्ती जा पैकेट वठी अॼो था ॿारियूं। हा माण्हुनि खे चयो त हिननि ते सुखाऊं ॾेई वञनि। अरे मां हेतिरी बि इज़त कोन थो चवां। चुप फोन थी अचे। हेलो केर पियो ॻाल्हाई वागू ए कहिड़ी गप मां। अच्छा जरके खान जो भाउ वागू जी हुकुम कयो। हा शमू रमू हिमू मुंहिंजी कस्टडी में आहिनि। क्या आज़ाद कयूं। हाज़ुर जरके खान जे भाउ जो चवण कीअं मोटाइबो ऐं सिपाहियो टिनिनी खे कुटियो। मशकरा मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा। एक बर वागू खान ॿुधण में आई शरीफ़नि जूं रड़ियूं हाँ वागू खान रिश्वत जूं ॻाल्हियूं कंदे न त तोखे बि इन्हनि सां गॾु अचे ते कुटींदासीं। जरके खान जे चवण ते हिननि खे गिरफ़्तार कयो आहे। हाणे तूं जरके खान सां वञी ॻाल्हाए उन जे चवण ते असां हिननि खे छॾींदासीं। ओके खुदा हाफ़िज़। अरे कुटियो हा मूंखे अञा ताईं सम्झ में ॻाल्हि न थिए असांजी ड्यूटी के पुलिस पोस्ट जे दरिया जे विच में आहे। जरको सांड्रो ऐं सिंकारी वरी हो वागू ये सभु जानवर पाणीअ जा आहिनि वॾा। इहे असांजे ॻोठ में किथां सिपाहियो। अरे छोरा छॾियो हिननि खे गरीबनि मिसकीननि वीचारा चिच मोचड़ा खाई खे मरी न वञनि। बाबा तव्हां ई थकिजी पिया हूंदो छॾियो हिननि खे वरी शाम जो कोन पद रहंदो असां वारे सिपाहियुनि खे चवनि था त तव्हां सां ॾाढी थी आहे वॾा बदिली करा हिननि सां गॾु रही असां मन बेइज़ता थी वञूं। मूंखे बि ईअं था लॻे न बेज़दान चुप। अम्मा डर थो भॼे त पाड़े वारनि में हूं त अंदरि कोन गिरी आयो न। हिते धनार पहुता अथव धनार। बीमार न हाणे असां छा कयूं कल जो ॾींहुं कुझु बुखार हुयो
पोइ सिरप वरिती ठीक थी वियमि आया आहिनि हाणे परचाने बहानो करे कुझु कोन थींदव जरका हिन खे सम्झा लालू लाइट वारे खे न त मां या बागुल बड़ी वाह माई वाह मन पुटन के खराब करण में दंजो ही हथ आ न खाली हथ न पर पेर बाहूं जंगू सब शामिल अथसि शैतानगिरीअ में। चाचा नूरा अखियुनि खां त आंख बि कोन थो ॾिसी पर कननि खां त ॿुधी थो न पोइ हिननि छोरनि खे सम्झाई छो नथो? एतिरो त सम्झायोमान जो तो वटि अची पहुता। जरका मुंहिंजा पुट लालू खे कोन छॾींदा। तुंहिंजा छोरा मूंखे कोन छॾींदा छो? पहिरियां पंहिंजो पाण छॾाइनि पुलिस खां। पुलिस में तोखे छो बदिरायूं? पुलिस में त तुंहिंजो भाउ भर्ती थियल आहे न तंहिंजे करे तो ले करी। हिननि जो मतिलबु आहे त शमू ऐं रमू वारनि खे पुलिस ॿधी वई आहे। चाचा नूरा ॾिसो मां किथां ॾिसंदुसि? हा बाक़ी जेको ॿुधाइणो चवणो था मुंहिंजी धीउ बागुल ॿोड़ीअ खे ॿुधायो। बागुल सां ॻाल्हाए पंहिंजो काकड़ो नाहे किराइणो बसि तोखे ई थो ॿुधायां छोरनि जी ज़मानत जो बंदोबस्तु कर त ख़बर पवई त घणे वीह सौ आहे। लालू हिकिड़ो पेर कबर में अथसि ॿ बि हिन शैतानगिरी खां नथो मुड़े जरको ॼाओ हो भॼी कोन आयो। अब्बा जरका तूं ई खणी छॾाए ॾे छो त पुलिस बि तुंहिंजी ॿुधंदी। ॿियो त हिन ॻोठ में हिकिड़ो तूं ई आहीं राणो ॿी आहे राणी। पाणी दोखो लॻी वई हा मुंहिंजा पुटू त छुटा जरको बवाल करे हलियो वियो। हलियो वियो? मूं हे जेका यखी पे आहीं उहा ईअं पे आहीं? सची चवंदा आहिनि त इज़त अचणी वञणी शइ आहे रुगी बेइज़ती बरक़रार हुजे। तो मंगणा हार दोल करे तैयार मुझे राणल जी शादी ओ उरा चोरी हुरी जी अम्मा छोरी ने भागी खंभड़ू परे करे कढियो ही मुझो दोडो मां वेहा में छाती जे तैयारनि में तू माके जडो कर मुझो अगई हियां सड़ियो पियो आ। इहो ॻाल्हि त ॿुध हे छोरो जेको आहे इहो मजनू मौलाई इन्हे के पुलिस जी नौकरी मिली आ वरी लालू खान वो वरी वापडान उचाए ॾिनूं अथऊं तपाए ॾिनूं अथऊं हिकिड़ो वते थो परायूं तारा कटींदो बिजलियूं बंदि कंदो ॿियो आजो वरी वते थो पियो वेड़ झेड़ो कंदो तो ऐं हो पिणो ॾिस वरी अलू खान उहो त वरी असली आसमान ते थो घुमे छोरनि जे नौकरीअ जे ज़ोर ते वते थो कर्ज़ पखा वठंदो माण्हू फुरींदो हिनखे ख़बर ई नाहे हवल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर पर हेठ निभागा असांजा पेर कढियूं वेठा आहिनि। वाह मां वाह लालू ऐं मजनू वरी बि चङा अथई तोखे मासी बागुल ॿोड़ीअ जे छोरनि जी ख़बर न अथई वॾा बिशनी अथई बिशनी का बि कुराड़ी रुगो लंघे ॻंढ वई शुक्र थियो जो जमादान मजनू मोलाई उन्हनि खे ॿधो आहे। अबर जेका तोखे ज़ाहिरी ख़बर हूंदी उन ते हलंदी आहे न ज़रूरी त नाहे त बागुल ॿोड़ीअ जे पुटनि ॾे ई मोहर हुजे। अम्मा जॾहिं खां मां ॼाई आहियां न तॾहिं खां ॾिठो आहे इन बागुल ॿोड़ीअ खे इन जे पीउ नाने नूरे खे ॿई सतड़िया अथई इहे सही तरीक़े सां त ॼावा ई न आहिनि तूं थी उन्हनि जे छोरनि जी पास ॿधी जेके 24 कलाक चंडा वतन ता ॻोठ जे चौंक ते कुतनि खे भींड हणंदा बसड़ी अमड़े नाले चढ़िया चोर आहिनि हाणे सभु ॾोह को ॿियो करे वञे पर छंडा त वञी इन्हनि छोरनि ते पवंदा। हाणे घणी ॾियारी न हण मूंखे चांहि पीआर का दूध पती कड़क त का दिलि सां लॻे जे न त ख़बर अथई न अवुल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर जे तुंहिंजा पेर कढिया मैं न छोरी त कहिड़ी वञी लॻंदई उथी बि न सघंदी आहे। चङो मां चङो ठाहे थी अचां उथ मंगणहार दोहल करे तैयार मुझे सोहणल जी शादी उथ मंगणहार दोहल करे तैयार मुझे सोहणल जी शादी शादी जो कार्ड ॼण आई छा ख़ैर त आहे छाए कुछ भी कोने को बस मुझे छोकरन के पुलिस ॿधे वई आहे उहे छॾाए ॾे। मां तुंहिंजे पुटनि जी सिफारिश कीअं कयां तुंहिंजा पुट मुंहिंजे पुट लालू सां विढ़िया हा न को तूं हुजाए थी भली थी
पर तोखे इहा ख़बर यादि रखणु घुरिजे त फिफड़ न गोश्त पुलिस वारो न दोस्त। ठीक आ, पर मां तो तोखे पुलिस वारो कोन थी समझां। बाक़ी छा थी समझी? गुबत, चाचो, लाई। मां तो तोखे पंहिंजो रबड़ थी समझां, छो त मां गुलेली ऐं तूं मुंहिंजो रबड़। मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मरी वियासी या बोड़ी पुलिस कंध में लगंदी अलाए छा। जो इतने मिली में मोहतरम अल्लाह बख्श खान हूं सजी उम्र आलू आलू हाने वरी मोहतरम अल्लाह बख्श खान यो छा है भला टीकरू प्या था जो शादी जो कार्ड ॼण आई छा खैर ताहे छाए कुछ भी कोने को बस मुझे छोकरन के पुलिस बधे वया उवे छडाए दे। मां तुझे पुटन जी सिफारिश किए कया तुझा पुट मुझे पुट लालू सा विड़िया हा नको पक्को हाँ सूबेदार पक्को है पर कुछ बुझला बख्श खाने पेशा बोलता है। ओ बा गुल बोड़ी तुझे पुटन के मां कौन छडाईंदुस वरी छडाया भी किए मुझे पुट सा विड़िया है के बे जो दर खड़का। हाँ तू भी सही तो चईवी तू किए छडाई दींदे पो भला के दे वन्या हाने तू ही कर जर के खान दे वञ वो तुझो मसलो हल कंदो असा जी जा ना है यार को खान। हाँ ठीक है मां ने दे वन्या काकड़ो किरी पे पर समझी कान थी अलाए छो। भाई बा घुले जे चोरन के खुदा जो कहर पैन को जेमल तेमल मुखे ये था चुटन जणो टीन आयो डब्बो। अरे गुलेलो आ पक या गुला गुलेली हुंदी मुड़े नथी इयो नथी सोचे को अख निकरी पे को डोडो भजी पे त प्रिंस भरे दी या मुंशी। ने खिली थी जैसे ठही थी मुखे वणी पी थी ड्रिजा कौन थो मुझ मानुआ तो के गुलेली जे गुलेली जी खबर ना है जे मल गुलेली मा निकरे लगे थो न उन जाए तो सुच ठाए तो सजे मार का खुदाई पे जे नढो ते बिलो रखे तो सुच ठाए मुझे ओरे पारे पाछे कुंडे रुगी टुंगला टुंगला करे मु तो जो डो केड़ो कोयो आ पर तू मुखे बुधा तू मुसा एतरी हुजायती थी छो थी हिकड़ो मानू बे मानू सा हुजाय तो छो थींदो आ मोलाई तू भी थाणी नंढड़ो तो कोने ही ना ॾिस न माण्हू माण्हूअ सां हुजाए तो भली थे पर तू माण्हू थोड़ी तू तो छोकरी आई छा छोकरियों माण्हू जी लिस्ट में ना आहिन छा न न इए त आहे पर छाए जो के दौर में पुलिस के माण्हू माण्हू कोन समझंदा हा उन के समझा वेढ़ा कन। हां वो वरी किए वो इए त हिकड़ो दफो बस अचे पे स्पीड में ओच टोकरे पुलिस वाले मथा चढ़ी वई जॾहिं चढ़ी वई त हिकड़ी कुरारी वेठी बस में उन्हें चयो अबा खैर छो कुछ काशे नुकसान तो कोन थियो पो ड्राइवर चयो त पुलिस वारो हेठां थियो कि अबा शुक्र थियो को माण्हू त कोन आयो। मोलाई तू मुके इतरो खिलाई तो अन्या भी तो समा हुजायती न थिया तू हुजायती भली थी पर तोखे इहा ख़बर यादि रखणु घुरिजे त फिफड़ न गोश्त पुलिस वारो न दोस्त। ठीक आ पर मां तो तोके पुलिस वारो कोन थी समझां। बाकी छा थी समझी गुबत चाचो लाई मां तो तोखे पंहिंजो रबड़ थी समझां छो त मां गुलेली ऐं तू मुंहिंजो रबड़। शाबाश हो जाई मां जे रबड़ हो जा त तू छिके छिके मुंहिंजो वाछू ई फेराए छॾी छो कहिड़ो ॾोह कयो थमे ओ चरिया जने न तू हिन गुलेलीअ जो रबड़ थींदे न पोइ तोखे केर भी कोन छिकींदो केर छिके न छिकींदे तब सोड़ो थी वेंदुसि इन जे करे छिकींदी तब मुंहिंजो नुक़सान ॿिन्ही पासे त मूंखे नुक़सान आहे न तव्हांखे छा आहे इन जे करे मां गुलेली जो रबड़ थियण ई नथो चाहियां समझई। ओ मोलाई
मुझे ॻाल्हि त ॿुध मुझे त का ॻाल्हि ई नथो ॿुधे जरका साहब गरम पानी 5 समेत हाज़िरा जरका साहब पूरो अध कलाक गैस ते पयो हो। अरे निभागो गैस तो चंगी तरह बंद कयो थो ने। जी साहब वटे ज़पूटे या पुटो जे 300 खां मथे बिलायो ने तहां बिन जी पघार मां कटींदुसि। अरे हलो ॾिसो छा था हलो। आजूजा किथे हमारो भाजर को अंदर हाल में बैठो आ। न वागू साहब हाल मां हाणे उठी वियो आ। काॾे वियो आ? मुझे ख्याल में शहर वियो आ जलेबी खाइण। ठीक आ ॾिसांसि थो। न मूंखे पे चई त कमरे में टीवी हलाए ख़बरूं तो ॿुधां। पर अदा वॾा मूंखे चईंद मां छित ते तो वञा ताज़ी हवा खाइण। धूड़ पई तव मुंह में मां पाण तो ॻाल्हायां थो। थी गाड़ी ते चवे बाबा इतनी मिलकत पई थी गाड़ी वठ पंथ कयां तो उन्हें में फ़ाइदो या गाड़ी वठा उन्हें में मूंखे फ़ाइदो। पानी में तो थरी होंदो हाणे विछास पेर। मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा। मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मशकरा